संजूरू रिपोर्टर हैदरबख्श चंग। संजूरू पुलिस हिकु ॾोहरी खे गिरफ़्तार करे वटां सोलर प्लेटूं हथ करे वरितियूं जेके संजूरू वासी सलीम शाह जूं हुयूं। ऐसे शो संजूरू अली अकबर खोखर खेसि अॼु घुराए संदसि हवाले करे छॾियूं। उन मौक़े ते सलीम शाह ऐसे शो संजूरू अली अकबर खोखर खे अजरक जो तोहफ़ो पिणु ॾिनो। न्यू सईदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी। न्यू सईदाबाद वेझो क़ौमी शाहरा ते ॿारो चौबाग वटि तेज़ रफ़्तार कोच जो ट्रैक्टर ऐं थ्रेशर खे ज़ोरदार टक्कर, हिकु फ़ौत हिकु ज़ख़्मी। 16 साला पोरियत साईं बख़्श मीर अली मौक़े ते फ़ौत थी वियो जॾहिं त अल्ताफ़ मीर अली सख़्तु ज़ख़्मी थी पियो। फ़ौती ऐं ज़ख़्मी खे तालका अस्पताल न्यू सईदाबाद आंदो वियो जिते ज़ख़्मी खे इब्तिदाई तिबी इमदाद बाद ॻणिती जोगी हालत में हैदराबाद नी वियो ऐं फ़ौतीअ जो लाश मुर्दा खाने में रखियो वियो। फ़ौती ऐं ज़ख़्मी ज़िले कनकोट जे ॻोठ फुलो ख़ान गोलो जा ॿुधाया पिया वञनि। पुलिस कोच खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। ब्यूरो चीफ ज़िला दादू एमडी मुनीर लाशरी जी रिपोर्ट मुताबिक़ ब्रेकिंग न्यूज़ कुछ ॾींहं अॻु पीपी अॻवान इम्तियाज़ अली पाशा ख़ान बुट खे पीटीआई अॻवान न्याज़ बुरोड़ो तरफ़ां मौत मार धमकियो ऐं नाज़िबा ज़बान इस्तेमालु करण ते मथसि केस दाख़िल कयो वियो हो। पीपी अॻवान इम्तियाज़ अली पाशा ख़ान बुट तरफ़ां पीटीआई अॻवान न्याज़ अली बुरोड़ो ऐं ॿियनि मथां दाख़िल कयल केस तां हथ खणण लाइ अदालत में दरख़्वास्तूं ॾेई छॾी। शहरियुनि जी गुज़ारिश ते अमल कंदे अॻूणे सूबाई वज़ीर फ़ियाज़ अली बुट अमल कंदे पीपी अॻवान इम्तियाज़ अली पाशा ख़ान बुट अदालत में पंहिंजे वकील एडवोकेट अमजद हुसैन बलड़ो जी मार्फत दरख़्वास्त कोर्ट खे ॾेई छॾी आहे। जवाबदार पीटीआई अॻवान न्याज़ बुरोड़ो कोर्ट में न अचण जे बावजूदि बि केस तां हथ खणण जी दरख़्वास्त कोर्ट खे ॾिनी वई। 10 नवंबर ते कोर्ट ॿिन्हिनि धुरियुनि खे तलब करे वरितो आहे। उन मौक़े ते एडवोकेट मुमताज़ अली पंवर, एडवोकेट इम्तियाज़ अली पंवर, नौजवान एडवोकेट आमिर मुनीर लाशारी, नौजवान वकील वकार मुनीर लाशारी मौजूद हुआ। मेहर रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो। मेहर कश्मीरियुनि ते भारतीय ज़ुल्म ऐं कश्मीरियुनि सां यकजहती लाइ ऐलानियल कारे ॾींहं जे सिलसिले में मेहर में रेवेन्यू ऑफिस में असिस्टेंट कमिश्नर मेहर मौलादाद दुरानी मुख्तियार कार मेहर ग़ुलाम यासीन पंवर, डॉक्टर तौफ़ीक़ अहमद चनो, डॉक्टर नवीद सूमरो, डॉक्टर मंठार अली खोखर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली में शामिल माण्हुनि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी कश्मीरियुनि मथां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हिननि नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त भारत इंसानियत जा लीका लताड़े छॾिया आहिनि। हक़ घुरण तां मज़लूम कश्मीरियुनि मथां ज़ुल्म जा पहाड़ किराए रहियो आहे पर अक़वाम मुत्तहिदा तोड़े आलमी ज़मीर ख़ामोश बणियल आहिनि। हिननि घुर कई त कश्मीरियुनि मथां भारतीय ज़ुल्म जो नोटिस वठी कश्मीरियुनि खे आज़ादी ॾियारी वञे। खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर ख़ासि खां। मीरपुर ख़ासि हिंदू मज़हब सां वाबस्ता तलाक़ियल औरत पारां इस्लाम क़बूल करण बैदि शरीयत मुहम्मदी मूजिबि शादी करण ते अॻूणो मुड़ुसु ऐं माइट मशरजी पिया। ख़ौफ़ सबबि जोड़ो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। उन सिलसिले में थरपारकर जे ॻोठ लोणेयार वासण साइमा नाज़ पंहिंजे मुड़ुसु हसन सांड सां गॾु मीरपुर ख़ासि पहुची साफ़ नगियां दाहींदे चयो त अॻु हिंदू मज़हब सां तालुक़ु रखंदी हुयसि। हिंदू मज़हब मूजिबि नालो उर्मिला बाई मेंगवाड़ हुयो ऐं अशोक कुमार सां शादी थियल हुई जंहिं 6 महीना अॻु तलाक ॾेई छॾी। जंहिं बैदि 15 ॾींहं पहिरियां दीन इस्लाम खां मुतासिर थी समारोह में आयूब जान सरहंदीअ जे मदरसे में इस्लाम क़बूल कयो। इस्लामी नालो साइमा नाज़ रखियो वियो आहे। जंहिं बैदि हसन सांड सां शरीयत मूजिबि शादी कई आहे जंहिं ते अॻूणो मुड़ुसु माइट सारा ऐं इलाइक़े जा पासर असांजी ज़िंदगियुनि जा दुश्मन बणिजी विया आहिनि। रावतो मेंगवाड़, मुनवर अशोक कुमार, किश्वर मेंगवाड़ बासर होत सांदो ऐं ॿिया असांखे काराए इल्ज़ाम हेठि क़तल करणु चाहिनि था जंहिं करे असां ॿिन्ही जी ॻोल्हा कई पई वञे। ख़ौफ़ सबबि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियूं। औरत चयो त इस्लाम क़बूल करण बैदि माइटनि सां को बि तालुक़ु न आहे। उन जे बावजूदि ॼाणायल माण्हुनि असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। दीन इस्लाम दुनिया जो हिकु बहितरीनु मज़हब आहे जंहिं तहत ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी। शादीशुदा जोड़े IG सिंध GIG मीरपुर ख़ासि SSP थरपारकर समेत वस वारनि अख़्तियारनि ऐं इस्लाम दोस्त धुरनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी ज़िंदगियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे त जीअं ख़ुशीअ सां आज़ादु ज़िंदगी गुज़ारे सघूं। रिपोर्ट करे रहियो आहे सोमवार समय जो सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण। PP अॻूणे MNA सैद अयाज़ अली शाह शिराज़ी जी मान में कन्नात बिरादरी तरफ़ां अॼु हाणो समय शहरी मौजूद हुआ। कन्नात बिरादरी जे नौजवान कामरान कन्नात तरफ़ां अॻूणे MNA सैद अयाज़ अली शाह शिराज़ी के सिंध जी सक़ाफ़त पटको उॾायो। उन मौक़े ते PP अॻूणे MNA सैद अयाज़ अली शाह शिराज़ी वार्ड जा मसइला ॿुधा। पीअण जे पाणीअ जी खोट, सफ़ाई, रोड न ठहण, गटरनि जे मथां स्लिप न हुअण जी शिकायत कई। उन फ़ौरन हल करण जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते कन्नात बिरादरीअ जे मौजूद शख़्सियत उमर कन्नात, इब्राहिम कन्नात, टाउन चेयरमैन आफ्ताब शाह, ज़फ़र हमीद मामण, वॾेरो सिकंदर हथियार, विकी शाह, सुनील कुमार, अब्बास जमारी मामा, इस्माइल कशी, ज़ुल्फ़कार तुर्क, ममताज़ तुर्क, हाजी हारून, थीम शाह, हुसैन शेख, इस्माइल सरवेज़ साफ़ी, इम्तियाज़ मेमण, रफ़ीक शाह, रशीद मेमण, असलम सूमरो ऐं ॿिया समय शहरी मौजूद हुआ।
रिपोर्ट रियाज अली मीरानी शिकारपुर सिंध फनकार इतिहाद जी गंजाणी शिकारपुर ऑफिस में थी गुजरी जंहिंजी कार्रवाई फियाज़ लाशारी आजियाणे सां शुरू कई, जंहिंमें सिंध जे बहितरीन डायरेक्टर ज़फ़र होकर घोटकी जे बहितरीन अदाकार आरिफ कलादी ऐं ॿियनि मक़ामी आर्टिस्टनि सां गॾु फनकारनि फ़हीम अब्बास, बशीर अहमद, बहितरीन सुघड़, मामा अली गोहर, महर कॉमेडियन अदाकार गुलज़ार हकड़ो, इमदाद सुमरो, साफ़ी, रियाज अली मीरानी, पतर्स गेल, मुसाफ़िर, मुश्ताक ओढो, कासिम शेख खान मरी ऐं ॿियनि काफ़ी आर्टिस्टनि शिरकत कई ऐं गॾिजी सभिनी सिंध फनकार इतिहाद जे मक़सद खे अॻिते वधाइण लाइ पिणु अज़म कयो ऐं सभिनीनि वारे सां ॻाल्हाए उन अमल जो साथ ॾियण जो यकीन ॾियारियो त उन नेक अमल में असां फियाज़ लाशारी सां हमेशह गॾु आहियूं। मनहेड़ो रिपोर्ट अमजद अली भट्टी मनहेड़ो बरसां तालके मोरो जो यूसी कहकाट जो बॉयज़ प्राइमरी स्कूल अब्दुल हक डायरी गुज़िरियल 30 सालनि खां हलंदड़ आहे, जंहिंमें पढ़ंदड़ 50 खां वधीक मौसूम ॿारनि खे बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ स्कूल में पढ़ंदड़ मौसूम ॿारनि ज़ुहैब कादिर, समद, मंसूर, सरमन, दहरी, ज़रका, सिंधु ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे हिननि चयो त असांजे स्कूल में किताबनि जी बि खोट आहे ऐं बिल्डिंग बि नाहे, न चौदीवारी, न पीअण जो साफ़ मिठो पाणी, न फर्नीचर, न बिजली, न वॉशरूम आहिनि। असां सभिनी बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहियूं, गर्मी तोड़े सर्दी में सख़्तु मुश्किलातुनि जो शिकार आहियूं। स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि निगरान वज़ीर आला सिंध तालीम खाते जे सूबाई निगरान वज़ीर सेक्रेटरी तालीम असिस्टेंट डायरेक्टर शहीद बनज़ीराबाद DAO नौशर अफरोज़ खां मुतालबो कंदे घुर कई आहे त 30 सालनि खां हलंदड़ हिन स्कूल खे बिना देर बिल्डिंग समेत ॿियूं बुनियादी सहूलतूं फ़राहम करे असांखे वधीक परेशानी खां बचायो वञे। करंट शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बनज़ीराबाद जी फैकल्टी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जी मालिक्यूलर एंड जेनेटिक्स शोबे ऐं सिंध हुकूमत जे ज़रिए तालीम तवसी खाते ऐं सिंध एनवायरमेंट प्रोटेक्शन एजेंसी ऐं समें आबादगारनि जी सहकार सां माहौलियाती तब्दीलियुनि जा असर ऐं ज़राअत जी पैदावार ते उन्हनि जा असर जे उनवान हेठि हिकु रोज़ तहक़ीक़ी आगाही सेमिनार जो इनकाद कयो वियो, जंहिं जी सदारत प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बनज़ीराबाद कई। सदारती ख़िताब दौरान वीचार वंडींदे हिन चयो त ज़रिए फ़सलनि जे तहफ़ुज़ लाइ यूनिवर्सिटी ऐं रिसर्च इंस्टीट्यूट खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं मुख़्तलिफ़ फ़सलनि जी पैदावार में इज़ाफ़ो थी सघे। असांखे ज़रिए सुधार आणण लाइ वसी सोच करणी पवंदी ऐं ॿियनि बैन अल-अक़वामी तौर ते फ़सलनि जी पैदावार खे बीमारी खां बचाइण लाइ खयल क़दमनि खे इस्तेमालु करणो पवंदो। एडिशनल डिप्टी कमिश्नर दिलशाद उमरानी चयो त समाज जे शौर जे लाइ हिन क़िस्म जा रिसर्च सेमिनार मुनक़द करणु वक़्त जी ज़रूरत आहे। प्रोग्राम ऑर्गेनाइज़र प्रोफेसर डॉक्टर लियाकत अली ज़रदारी, डॉक्टर वज़ीर अली मैतलो, डॉक्टर नादिर अली रिंद, मोहम्मद रमज़ान चन्ना, गुल अमीर, हसनैन खान जाफ़री, अब्दुल हमीद लोधी, अली रज़ा ऐं ॿियनि महक़क़नि ऐं आबादगारनि चयो त शहीद बनज़ीराबाद सनअतनि ऐं माहौलियाती तहफ़ुज़ वारी एजेंसी खे प्लेटफॉर्म फ़राहम करे थो जीअं असांजे हारियुनि ऐं शागिर्दनि खे पैदावारी टेक्नोलॉजी जी ॼाण खे शेयर कनि। माहौलियाती तब्दीली जा असर ज़िले शहीद बनज़ीराबाद सिंध ऐं ज़रिए फ़सलनि जी पैदावार ते पवनि था। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बनज़ीराबाद ज़राअत तोसी खाते ज़िले शहीद बनज़ीराबाद जे ताउन सां ऐं सिंध जे माहौलियाती तहफ़ुज़ लाइ ज़रिए फ़सलनि जी टेक्नोलॉजी जी बहितर इस्तेमाल ऐं कीमियाई मौसमियाती तब्दीली जे ख़तरनि खे घटाइण लाइ बहितर इलाजी क़दम खयां वेंदा। हिन सेमिनार में ज़रिए माहिरनि ज़रिए महक़क़नि आबादगारनि शागिर्दनि जी वॾी अंग मेहर रिपोर्ट में रियाज सुमरो मोटरवे पुलिस पारां IG नईम सुल्तान ख्वाजा, DIG मुनीर शेख, जावेद मेहर ऐं ॿियनि जी हिदायतनि ते मोटरवे पुलिस पारां इंडस हाईवे ते टोल प्लाज़ा वटि कश्मीरियुनि सां यकजहती लाइ एहतजाज कयो वियो। मोटरवे पुलिस पारां अब्दुल समद अबड़ो, आरिफ अली, संजीव कुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में मोटरवे ऑफिस तोड़े टोल प्लाज़ा वटि एहतजाज करे कारो ॾिहाड़ो मल्हायो वियो। उन मौक़े ते हिननि चयो त कश्मीरियुनि ते बेगुनाह ज़ुल्म कयो पियो वञे। अक़वाम मुतहिदा कश्मीरियुनि सां थींदड़ ज़ुल्म जी नोटिस वठे कश्मीरियुनि खे हक़ ख़ुदारियत ॾिनी वञे। हिननि चयो त हिन ॾुखे वक़्त में असां कश्मीरियुनि सां गॾु आहियूं। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर ख़ासि खां। मीरपुर ख़ासि हिंदू मज़हब सां वाबस्ता तलाकियल औरत पारां इस्लाम क़बूल करण बैदि शरीयत मुहम्मदी मूजिबि शादी करण ते अॻोनो मुड़ुसु ऐं माइट मशरजी पिया। ख़ौफ़ सबबि जोड़ो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। उन सिलसिले में थरपारकर जे ॻोठु लोणेयार वासण साइमा नाज़ पंहिंजे मुड़ुसु हसन सांड सां गॾु मीरपुर ख़ासि पहुची साफ़ नॻियां दाहींदे चयो त अॻु हिंदू मज़हब सां तालुक़ु रखंदी हुयसि। हिंदू मज़हब मूजिबि नालो उर्मिला बाई मेंगवार हुयो ऐं अशोक कुमार सां शादी थियल हुई, जंहिं 6 महीना अॻु तलाक ॾेई छॾी, जंहिं बैदि 15 ॾींहं पहिरियां दीन इस्लाम खां मुतासिर थी समारोह में आयूब जान सरहंदीअ जे मदरसे में इस्लाम क़बूल कयो। इस्लामी नालो साइमा नाज़ रखियो वियो आहे, जंहिं बैदि हसन सांड सां शरीयत मूजिबि शादी कई आहे, जंहिं ते अॻूणो मुड़ुसु माइट सारा ऐं इलाइक़े जा पासर असांजी ज़िंदगियुनि जा दुश्मन बणिजी विया आहिनि।
रावतो मेंगवार मुनवर अशोक कुमार किश्वर मेंगवार बासर होत सांदो ऐं ॿिया असांखे काराए इल्ज़ाम हेठि क़तल करणु चाहिनि था, जंहिं करे असां ॿिन्ही जी ॻोल्हा कई पई वञे। ख़ौफ़ सबबि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियूं। औरत चयो त इस्लाम क़बूल करण बैदि माइटनि सां को बि तालुक़ु नाहे। उन जे बावजूदि ॼाणायल माण्हुनि असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। दीन इस्लाम दुनिया जो हिकु बहितरीनु मज़हब आहे जंहिं तहत ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी। शादीशुदा जोड़े IG सिंध DIG मीरपुर ख़ासि SSP थरपारकर समेत वसवारनि अख़्तियारनि ऐं इस्लाम दोस्त धुरनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी ज़िंदगियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे त जीअं ख़ुशीअ सां आज़ादु ज़िंदगी गुज़ारे सघूं। रिपोर्ट करे रहियो आहे सोमवार समेजो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेहमान PP अगोणे MNA सैयद अयाज़ अली शाह शिराजी जीमान में कन्नात बिरादरी तरफ़ां आज हाणो समय शेरी मौजूद हुआ। कन्नात बिरादरी के नौजवान कामरान कन्नात तरफ़ां अगोणे MNA सैयद अयाज़ अली शाह शिराजी के सिंध जी सक़ाफ़त पटको उड़ायो। उन मौक़े ते PP अगोणे MNA सैयद अयाज़ अली शाह शिराजी वार्ड जा मसला ॿुधा। पीअण जे पाणीअ जी खोट, सफ़ाई, रोड न ठहण, गटरनि जे मथां स्लिप न हुअण जी शिकायत कई। उन फ़ौरन हल करण जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते कन्नात बिरादरी जे मौजूद शख़्सियत उमर कन्नात, इब्राहिम कन्नात, टाउन चेयरमैन आफ्ताब शाह, ज़फ़र हमीद मामण, वडेरो सिकंदर हथियार, विकी शाह, सुनील कुमार, अब्बास जमारी, मामा इस्माइल कशी, जुल्फ़कार तुर्क, ममताज़ तुर्क, हाजी हारून, थीम शाह, हुसैन शेख, इस्माइल सरवेज साफ़ी, इम्तियाज़ मेमण, रफ़ीक शाह, रशीद मेमण, असलम सुमरो ऐं ॿिया समय शहरी मौजूद हुआ। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर सिंध फ़नकार इतिहाद जी गंजाणी शिकारपुर ऑफिस में थी गुज़री, जंहिंजी कार्रवाई फ़ियाज़ लाशारी आजियाणे सां शुरू कई, जंहिंमें सिंध जे बहितरीन डायरेक्टर ज़फ़र खोकर, घोटकी जे बहितरीन अदाकार आरिफ़ कलादी ऐं ॿियनि मक़ामी आर्टिस्टनि सां गॾु फ़नकारनि फ़हीम अब्बास, बशीर अहमद, बहितरीन सुघड़, मामा अली गोहर, महर, कॉमेडियन अदाकार गुलज़ार हकड़ो, इमदाद सुमरो, साफ़ी, रियाज़ अली मीरानी, पतर्स गेल, मुसाफ़िर, मुश्ताक ओढो, कासिम शेख खान मरी ऐं ॿियनि काफ़ी आर्टिस्टनि शिरकत कई ऐं गॾिजी सभिनी सिंध फ़नकार इतिहाद जे मक़सद खे अॻिते वधाइण लाइ पिणु अज़म कयो ऐं सभिनीनि वारे सां ॻाल्हाए उन अमल जो साथ ॾियण जो यकीन ॾियारियो त उन नेक अमल में असां फ़ियाज़ लाशारी सां हमेशह गॾु आहियूं। मनहेड़ो रिपोर्ट अमजद अली भट्टी मनहेड़ो भरिसां तालके मोरो जो UC कहकाट जो बॉयज़ प्राइमरी स्कूल अब्दुल हक डायरी गुज़िरियल 30 सालनि खां हलंदड़ आहे, जंहिंमें पढ़ंदड़ 50 खां वधीक मौसूम ॿारनि खे बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ स्कूल में पढ़ंदड़ मौसूम ॿारनि ज़ुहैब कादिर, समन, मंसूर, सरमन, दहरी, ज़रका, सिंधु ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे हिननि चयो त असांजे स्कूल में किताबनि जी बि खोट आहे ऐं बिल्डिंग बि नाहे, न चौदीवारी, न पीअण जो साफ़ मिठो पाणी, न फर्नीचर, न बिजली, न वॉशरूम आहिनि। असां सभिनी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहियूं। गर्मी तोड़े सर्दी में सख़्त मुश्किलातुनि जो शिकार आहियूं। स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि निगरान वज़ीर आला सिंध तालीम खाते जे सूबाई निगरान वज़ीर सेक्रेटरी तालीम असिस्टेंट डायरेक्टर शहीद बनज़ीराबाद DAO नौशर अफरोज़ खां मुतालबो कंदे घुर कई आहे त 30 सालनि खां हलंदड़ हिन स्कूल खे बिना देर बिल्डिंग समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे असांखे वधीक परेशानी खां बचायो वञे। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बनज़ीराबाद जी फैकल्टी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जी मालिक्यूलर एंड जेनेटिक्स शोबे ऐं सिंध हुकूमत जे ज़रिए तालीम तौसीक़ खाते ऐं सिंध एनवायरमेंट प्रोटेक्शन एजेंसी ऐं समें आबादगारनि जे सहकार सां माहौलियाती तब्दीलियुनि जा असर ऐं ज़राअत जी पैदावार ते उन्हनि जा असरनि जे उनवान हेठि हिकु रोज़ तहक़ीक़ी आगाही सेमिनार जो इनकाद कयो वियो, जंहिंजी सदारत प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी वाइस चांसलर शहीद बनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बनज़ीराबाद कई। सदारती ख़िताब दौरान वीचार वंडींदे हिन चयो त ज़रिए फ़सलनि जे तहफ़ुज़ लाइ यूनिवर्सिटी ऐं रिसर्च इंस्टीट्यूट खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं मुख़्तलिफ़ फ़सलनि जी पैदावार में इज़ाफ़ो थी सघे। असांखे ज़रिए सुधार आणण लाइ वसी सोच करणी पवंदी ऐं ॿियनि बैनुल अक़वामी तौर ते फ़सलनि जी पैदावार खे बीमारी खां बचाइण लाइ खयल क़दमनि खे इस्तेमालु करणो पवंदो। एडिशनल डिप्टी कमिश्नर दिलशाद उमरानी चयो त समाज जे शौर जे लाइ हिन क़िस्म जा रिसर्च सेमिनार मुनक़द करणु वक़्त जी ज़रूरत आहे। प्रोग्राम ऑर्गेनाइज़र प्रोफेसर डॉक्टर लियाकत अली ज़रदारी, डॉक्टर वज़ीर अली मैतलो, डॉक्टर नादिर अली रिंद, मोहम्मद रमज़ान चन्ना, गुल अमीर, हसनैन खान जाफ़री, अब्दुल हमीद लोधी, अली रज़ा ऐं ॿियनि महक़क़नि ऐं आबादगारनि चयो त शहीद बनज़ीराबाद सनअतनि ऐं माहौलियाती तहफ़ुज़ वारी एजेंसी खे प्लेटफॉर्म फ़राहम करे थो जीअं असांजे हारियुनि ऐं शागिर्दनि खे पैदावारी टेक्नोलॉजी जी ॼाण खे शेयर कनि। माहौलियाती तब्दीली जा असर ज़िले शहीद बनज़ीराबाद सिंध ऐं ज़रिए फ़सलनि जी पैदावार ते पवनि था। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बनज़ीराबाद ज़राअत तौसीक़ खाते ज़िले शहीद बनज़ीराबाद जे ताउन सां ऐं सिंध जे माहौलियाती तहफ़ुज़ लाइ ज़रिए फ़सलनि जी टेक्नोलॉजी जी बहितर इस्तेमाल ऐं कीमियाई मौसमियाती तब्दीली जे ख़तरनि खे घटाइण लाइ बहितर इलाजी क़दम खयां वेंदा। हिन सेमिनार में ज़रिए माहिरनि ज़रिए महक़क़नि आबादगारनि शागिर्दनि जी वॾी अंग शिरकत।
मेहर रिपोर्ट में रियाज़ सुमरो मोटरवे पुलिस पारां IG नईम सुल्तान ख्वाजा DIG मुनीर शेख जावेद मेहर ऐं ॿियनि जी हिदायतुनि ते मोटरवे पुलिस पारां इंडस हाईवे ते टोल प्लाज़ा वटि कश्मीरियुनि सां यकजहतीला एहतजाज कयो वियो। मोटरवे पुलिस पारां अब्दुल समद अबड़ो आरिफ अली संजीव कुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में मोटरवे ऑफिस तोड़े टोल प्लाज़ा वटि एहतजाज करे कारो ॾिहाड़ो मल्हायो वियो। उन मौक़े ते हिननि चयो त कश्मीरियुनि ते बेगुनाह ज़ुल्म कयो पियो वञे। अक़वाम मुतहिदा कश्मीरियुनि सां थींदड़ ज़ुल्म जी नोटिस वठे कश्मीरियुनि खे हक़ ख़ुदारियत ॾिनी वञे। हिननि चयो त हिन ॾुखे वक़्त में असां कश्मीरियुनि सां गॾु आहियूं। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमर सिजावल लख बेलो शहर में अफ़सोसनाक वाक़ियो पेश। सिजावल भरिसां बेलो शहर में ॿिनि धुरियुनि मलाह ऐं बेजोरा बिरादरी में झेड़ो अब्दुल्ला मलाह मारिजी वियो। ॿिन्हिनि धुरियुनि जा केतिरा ई माण्हू ज़ख़्मी ख़ौफ़ हिरास। ज़रियनि मूजिबि बेजोरा ऐं मलाह बिरादरीअ में फसल जी भेल करण तां झेड़ो थियो। फायरिंग जे नतीजे में अब्दुल्ला मलाह मारिजी वियो। गुज़िरियल राति खां बेजोरा बिरादरी ऐं मलाह बिरादरी में छिकताण जारी आहे। ॿिन्हिनि धुरियुनि जा तक़रीबन 20 माण्हू ज़ख़्मी थी पिया। हिकु ॼणो गोली लॻण सबबि मारिजी वियो। अञा ताईं झेड़ो हलंदड़। बेलो पुलिस बेवस बणियल। SSP सिजावल वधीक नफ़री मोकिले वधीक ख़ूनारेज़ी खे रोकण लाइ क़दम खणे। ॿी सूरत में वधीक जानी नुक़सान थियण जो अंदेशो आहे। आख़िरी इत्तलाउनि ताईं धुरियूं मोर्चा बंदि थी फायरिंग करे रहियूं आहिनि, जंहिं करे वधीक इंसानी ज़िंदगियूं ज़ाया थी सघनि थियूं। DIG हैदराबाद खे पिणु हिन खूनी झेड़े जो नोटिस वठणु घुरिजे। झंडो मरीअ जे ॻोठ मोरियो सांझे रहवासियुनि जो रासूड़ी पुलिस जी नाजायज़ जिन ख़िलाफ़ मीडिया सेंटर मीराबाद ते एहतजाज। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ ग़ुलाम हुसैन सान, मीर मोहम्मद सान, रज़ा मोहम्मद सान ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त वधीक तफ़सील ॾिसंदा। हक़ TV न्यूज़ रिपोर्टर नौकाफ़ मरी जी हिन रिपोर्ट में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो मीडिया का मतिलबु मीराबाद अचण लाइ थियो आहे त असांजी कल्ह हुई तारीख़ जेकी आहे केस हिकिड़ो हले हुन में दोस्त मोहन वलद अली मोहन जो कोर्ट में पेश हो। कल्ह हुनजी तारीख़ हुई। डेट ते हुन सां गॾु मुंहिंजो भाउ अता मोहम्मद जो मुंहिंजो सोटा ग़ुलाम हुसैन तक़रीबन हुनजी तारीख़ उते वापसीअ में कोर्ट मां थी वरिया पिया त गस ते हिननि जो हाणे बुख लॻी आहे मानी था खाऊं त हीअ विया मानी करणु। त दोस्त मोहम्मद तो कैबिन ते थोरो निकितो त कैबिन खां पोइ हीउ गुम थी वियो। असां हुते उन्हनि ॻोल्हे बीह रहिया हथु कोन तव्हांजो ख़बर पई त हीउ जेको SHO डासोड़ी आहे AD बंबरो हुनखे खणी कंहिं जेब चवण ते वाला आलम उहो SHO ई ॿुधाए सघे थो त उहो खणी ऐं हुन ते पिस्टल पोयां लॻाए हुनखे चालान करे छॾियो। बेगुनाह जेको आयो पिए जे कोर्ट में अगरि उहो वियो पिए त कोर्ट में जो पिस्टल कहिड़े हिसाब सां खणी वञी सघे थो। उते त चेकिंग आहे। अगरि इहे पिस्टल खणी कोर्ट में वियो आहे त पोइ कोर्ट में जेकी सिक्योरिटी आहे उन ते बि त इशू खणी सघनि था न। त हीअ हिकिड़ी नाइंसाफ़ी असां सां थी आहे। बेगुनाह हिकिड़ो जॾो आहे हुनखे राडूं लॻल आहिनि हुनखे खणी ऐं चालान करे छॾियो अथनि। असांजो मुतालबो SSP टंडोलियार खां त जल्दी हिन ॻाल्हि जो नोटिस वठे ऐं SHO डासोड़ी ऐं वॾो मुंशी डासोड़ी जे ख़िलाफ़ कार्रवाई करे। छो असां सां ज़ुल्म कयो अथव। जे न त असीं ॿी सूरत में हीउ जेको रोड था ब्लॉक कंदासीं। असांजो इहो मसइलो आहे त असां वियासीं कोर्ट सगोरीअ में। कोर्ट मां 2 बजे निकिता आहियूं। विया आहियूं होटल ते मानी खाधी आहे। मानी खाई ही निकितो ॿाहिरि अची ऐं बीड़ियूं थो वठां। तव्हां ख़बर पई त अॻियां खानकी कार हुई उन में हिनखे छिके आहियूं। माज़ूर जॾो वीचारो असां वठां घणी कई हेॾां होॾां नंबर। दौलतपुर सफ़न रिपोर्ट फ़कीर हक नवाज़ कलंदरी। वफ़ाक़ी निगरान हुकूमत पारां मुल्क में तेल जी क़ीमतुनि में मुसलसल लात बावजूद मोरो खां नवाब शाह दौलतपुर काज़ी अहमद रोड ते हलंदड़ वैगन मालिकनि किराया न घटाया। वाधू किरायो वठंदड़ वैगन मालिकनि ख़िलाफ़ डिप्टी कमिश्नर नवाब शाह हुकुमनामो जारी कयो, जेको वैगन मालिकनि थॾे छॾियो। नवाब शाह खां मोरो रोड जी हलंदड़ वैन गाॾियुनि में किराया घटि न करण सबबि वैगन मालिकनि तोड़े मुसाफ़िरनि खे झेड़ो रोज़ जो मामूल बणिजी वियो। नोटिस वठी अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। शहरियुनि जो मुतालबो। तेल जी क़ीमतुनि में लात बाद वधीक भाड़ो वठण ख़िलाफ़ दौलतपुर जे शहरियुनि नबी बख्श पली, अब्दुल हमीद अब्बासी, सैद रफ़ीक शाह, ग़ुलाम कादिर पलकी, मल्ला मज़हर हुसैन उमरानी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां तेल जी क़ीमतुनि में लात सबबि नवाब शाह खां मोरो रोड ते हलंदड़ वैगन मालिकनि हिक हटी क़ाइमु करे ज़बरदस्ती डबल किराया वठी रहिया आहिनि, जंहिं सबबि मुसाफ़िरनि तोड़े वैगन मालिकनि में चकरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। आख़िर में हिननि कमिश्नर नवाब शाह, डिप्टी कमिश्नर नवाब शाह, असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद ऐं ट्रांसपोर्ट खाते जे वज़ीर खां मुतालबो कंदे घुर कई त नवाब शाह खां मोरो रोड ते हलंदड़ वैगन मालिकनि जेके वधीक भाड़ो वठी अवाम खे परेशान करे रहिया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि मुक़ररु करायो वठण जो पाबंद बणायो वञे ऐं ग़रीब अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर। साईं इमरान शाह ऐं संगत खे शिकारपुर ज़िले जी अहम ज़िम्मेवारियूं मिलण ते दिलि जी गहराइनि सां मुबारकूं। ऑल सिंध पीपल्स पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन ज़िले शिकारपुर जी वाडीअ जो ऐलान कयो वियो। नज़ीर अहमद भइयो चीफ पैटर्न
साईं इमरान अली शाह, ज़िले सदर मकसूद अहमद शेख, सीनियर नायब सदर मैडम सलमा समो साहिबा, नायब सदर मैडम रुबीना अब्बासी साहिबा, नायब सदर लाला नईमुल्ला पठान, जनरल सेक्रेटरी रांझन शेख, इंफॉर्मेशन सेक्रेटरी के मुक़रर थियण ते सभिनीनि खे खोड़ सारियूं वाधायूं। छोकिरी रिपोर्टर असलम ख़ान बुघियो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल दरिया ख़ान मंगरियो में जश्न ईद मिलादुल नबी मल्हाई वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि ॿिन्हिनि जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा वसल्लम ते रोशनी सना ख़्वानी करे रोशनी विधि ऐं चटाभेटी वारे मुक़ाबले में भरपूर हिस्सो वरितो। तफ़सील मूजिब गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल दरिया ख़ान मंगरियो में ईद मिलादुल नबी मुनक़द कियो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि तालका एजुकेशन ऑफिसर अरशद अहमद बुघियो, कैंप्स स्कूल सांगड़ो जे हेड मास्टर तालिब हुसैन चन्नो, कैंपस स्कूल जोगी जे हेड मास्टर इरशाद बुघियो ऐं कैंपस स्कूल डेरा जे हेड मास्टर इजाज़ महमद शिरकत कई। उन मौक़े ते ॿारनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगीअ ते रोशनी विधि ऐं सना ख़्वानी ऐं चटाभेटी में भरपूर हिस्सो वरितो, जंहिंमें क्लास 5 मां सदफ़ थीम सफ़दर अली, अली गुल, शाहिद अली ऐं ज़हरा बतूल, क्लास 4 मां अली शाह, समीना, सुभान, सानिया, कोमल, इज़हार अली, आबदा, क्लास 3 मां अब्दुल हक, कायनात, बिस्मा, आसिम ऐं शाइस्ता ऐं क्लास 2 मां रिदा, बतूल, एलाफ ऐं तंज़ील फ़ातिमा हिस्सो वरितो, जॾहिं त चटाभेटी वारे मुक़ाबले में सिंधु, हज़बुल्ला, अली वारिस, कदीर अली ऐं ॿियनि ॿारनि हिस्सो वरितो। उन मौक़े ते कैंपस स्कूल सांगरो जे हेड मास्टर तालिब हुसैन चन्नो, कैंपस स्कूल जोगी जे हेड मास्टर इरशाद बुघियो, कैंपस स्कूल डेरा जे हेड मास्टर इजाज़ महमद ऐं दरिया ख़ान मंगरियो स्कूल जे हेड मास्टर इमरान अली अबड़ो मुनक़द मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िताब कंदे चयो त ॿिन्हिनि जहाननि जे सरदार जे अचण खां पोइ दुनिया में इंसानियत जो इल्मु बुलंद थियो, जॾहिं त उन खां अॻु जहालत वारो दौरु हली रहियो। हिननि चयो त अल्लाह पाक आख़िरी नबी वसाहा वसल्लम जिन खे पंहिंजो रसूल बणाए पूरी काइनात लाइ रहमत बणायो, ऐं आख़िर में तालका एजुकेशन ऑफिसर इरशाद अहमद बुघियो पाण सागुरनि जी ज़िंदगी ते पिणु रोशनी विधी ऐं चयो त असीं ख़ुशि नसीब आहियूं जो पाण सभु दीन इस्लाम जे छांव में आहियूं। टीवी न्यूज़ रिपोर्टर नौकफ मरी झंडो मरी। सॼी दुनिया में पहिरां पीर दस्तगीर अब्दुल क़ादिर जीलानी जी यारी शरीफ़ जी तक़रीबूं शुरू थी वयूं आहिनि। उन सिलसिले में प्यारुलुनि भरिसां दरगाह पीर नेक मोहम्मद शाह जीलानी में पीर नसीर मोहम्मद शाह जीलानी पारां यारी शरीफ़ जी तक़रीब कोटाई वई। यारी शरीफ़ जी तक़रीब में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां मुरीदनि अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में दरगाह जे गादी नशीन पीर नसीर मोहम्मद शाह जीलानी फ़लस्तीन लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं। उन मौक़े ते पीर नसीर मोहम्मद शाह जीलानी मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे ख़िताब कंदे चयो त अल्लाह जे पाक पैगंबरनि समेत औलिया अल्लाह दुनिया जे प्यार, अमन ऐं पाण में मोहबत ऐं भाईचारी जो सबक़ ॾिनो आहे। असां मुसलमाननि खे घुर्जे त संदन ॾिनल वाट ते अमल कंदे ज़िंदगी गुज़ारियूं, जंहिंसां ज़िंदगी आख़िरत में कामयाबी हासिल करे सघिजे थी। जॾहिं त तालके झंडो मरी जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में यारी शरीफ़ जूं तक़रीबूं पिणु हलंदड़ आहिनि। संजूरो रिपोर्टर हैदर बख्श चंग, प्रेस क्लब संजूरो अॻियां कश्मीरनि सां हमदर्दी ऐं ॿधी करण। असिस्टेंट कमिश्नर संजूरो मोहम्मद यूनिस रिंज जी अॻवानी में सवे माण्हुनि जी रैली। DSP लॉ ख़ान शहर, चीफ म्यूनसिपल ऑफिसर खुदाबख्श सेवाणी, प्रिंसिपल हाई स्कूल संजूरो नूर मोहम्मद चांग, सुपरवाइज़र गुल हसन चन्ना, अब्दुल खालिक सूमरो, नबी बख्श चांग, तनवीर मोहल, हेड मास्टर चौधरी गुलाम रसूल स्कूल, मोहम्मद खान जट समेत मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे ऑफिसरनि सिविल सोसाइटीअ जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। मीरपुर ख़ास ब्रेकिंग न्यूज़। जमीयतुल उलमा इस्लाम फ़े मीरपुर ख़ास जे सूबाई जनरल सेक्रेटरी राशिद महमूद सूमरो जी मीरपुर ख़ास आमद। मीरपुर ख़ास जमीयतुल उलमा इस्लाम जे कारकुननि राशिद सूमरो जो शानदार इस्तक़बाल कियो। JUI मीरपुर ख़ास जे जनरल सेक्रेटरी राशिद महमूद सूमरो कारकुननि खे ख़िताब कयो। मीरपुर ख़ास सिंध जे अवाम खे 50 सालनि खां लुटियो पियो आहे, हाणे राशिद सूमरो ईअं थियणु न ॾींदो। हाणे मीरपुर ख़ास जो अवाम उन हुकुमरान राशिद मोहम्मद सूमरो मीरपुर ख़ास में करप्शन करे हिननि करप्ट हुकुमराननि सरकारी इदारनि खे लुटियो आहे। मुस्तक़बिल में JUI क़ियादत कंदे राशिद महमूद सूमरो चयो ऐवान साफ़त सूमार समय जो। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। सिंध मेमण इतिहाद जे बानी हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी पहिरीं वरसी मटियारी में मल्हाई वई, जिते सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क अंदरि लाडलनि जो वॾो तादाद मौजूदु आहे, पर असल लाडलो उहो हूंदो आहे जंहिंखे अवाम चूंडे। PP ख़िलाफ़ सदाईं अहिड़ा इतिहाद ठहंदा रहंदा आहिनि, उन्हनि सां पीपल्स पार्टी ते को बि फ़र्क़ु नथो पवे। इलेक्शन कमीशन अञा ताईं हितमी तारीख़ जो ऐलान नाहे कयो। जीअं ऐलान थींदो त ख़बर पवंदी इलेक्शन जो माहौल जुड़ंदो। हाजी अब्दुल रज़ाक मेमण हिकु मोहबत कंदड़ ऐं आशिक़ रसूल हो। संदसि लाइ दुआ गो आहियूं, संदसि औलाद सां गॾु आहियूं, गॾिजी अवाम जी ख़िदमत जारी रखंदासूं। जमील ज़मान। वरसीअ में अॻूणे MNA मखदूम जमील ज़मान, सैद जानी, शाह हुसैनी ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि अवाम वॾे अंग में शिरकत कई। अलामा मोहम्मद अदनान अतारी चयो आहे त हिकु मुसलमान जो ईमान तेसीं ताईं मुकमल नाहे जेसीं ताईं हुज़ूर सरवर काइनात खे पंहिंजी जान माल इज़त खां वधीक न सम्झे। उन 3 ॻाल्हियुनि मां जेकॾहिं
ज़रो भी घटि हूंदो त उन जी ईमान में शक जी गुंजाइश मौजूदु आहे। हू रिज़वान रेज़ अतारी पारां ख़ानज़ादा हाउस ते थियल इज्तिमाई में बयानु करे रहियो हुयो। हिन चयो त ईमान जी मोहबत जो दलील उहो बि आहे त हिकु सहाबी अका करीम खां पुछियो त क़यामत कॾहिं ईंदी, जंहिं ते सुहिणे रसूल जवाबु ॾिनो त अव्हां क़यामत कहिड़ी तयारी कई आहे। त सहाबी सगोरे वराणियो त ॿियो कुझु न बाक़ी अव्हां सां मोहबत कयां थो। जंहिं बाद ॿिन्हिनि जहाननि जे सरदार फरमायो त जेको जंहिंसां मोहबत करे थो क़यामत जे ॾींहुं उहो शख़्स उन सां गॾु हूंदो। आका करीम जी जवाब ते कचहरी में वेठल साहबिन में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई। हिन चयो त उन रिवायत मां साबित थियो त दुनिया ऐं आख़िरत संवारण ख़ातिर अल्लाह पाक जे प्यारे महबूब सां मोहबत लाज़मी आहे। उन खां हाफ़िज़ शाहिद नवाज़ अत्तारी, इमदाद हुसैन अत्तारी, कारी फुरकान अत्तारी, सरफराज हुसैन अत्तारी, कारी फुरकान अत्तारी, सरफराज अहमद अत्तारी नात शरीफ जा नजराना पेश किया। इज्तिमाई में अल्लामा हबीबुल्लाह अल मदनी, तालका निगरान मुख्तार अली कुर्मी, अल्लामा शाहज़ेब अल मदनी, अल्लामा नादिर अली लाशारी, सैयद शबीर अहमद शाह, जावेद खलील खानज़ादा, राजा खानज़ादा, उमर दराज, अख्तर अल कादरी, हाजी सगीर खानज़ादा समेत कई शख्सियतूं शरीक हुयूं। पिरियालो रिपोर्ट मोहम्मद उमर भुट्टो। पिरियालो भरिसां नामालूम शरपसंद जवाबदारनि 3 जरेब केलनि जो फसल वढे लखे रुपयनि जो नुक़सान करे फरार। राति जो देर सां पिरियालो जे कचे वारे इलाइक़े फैज़ मोहम्मद बंडो थाणे जी हद ॻोठ गुलाम हुसैन बंगर जे रेवासी नेमतुल्ला बंगर जी ॻोठ ॿाहिरां पोखियल 3 जरेब केलनि जी फसल ते नामालूम शरपसंद जवाबदारनि चढ़ाई करे फसल में बीठल कचो पको माल वढे टुकड़ा टुकड़ा करे फिटो करे फरार थी विया। सुबुह जो बाग़ मालिक ज़मीन ते पहुतो त फसल कटियल ॾिसी वाक़िए जो इतला हद थाणे फैज़ मोहम्मद बंडो खे इतला कयो वियो। जंहिं बाद हद जी पुलिस पहुची थियल नुक़सान जो जाइज़ो वठी खोजी कुतनि ज़रिए जवाबदारनि जा पेरा खयां, जेकी साॻिए ॻोठ जे रेवासी धणी बख़्श बंगर जे घर में लॻा, जितां पुलिस शक जे बुनियाद ते 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे लाकब हवाले करे छॾियो। जॾहिं त सहाफ़ियुनि पारां राब्तो करण ते केलनि जे बाग़ जी मालिक नेमतुल्ला बंगर ॿुधायो त शरपसंद जवाबदारनि 3 जरेब केलनि जे बाग़ ते चढ़ाई केलनि जा थुड़ा ऐं माल खटे लखे रुपयनि जो नुक़सान करे ज़ुल्म करे फरार थी विया आहिनि। कुतनि ज़रिए पेरा खणाया जेकी धणी बख़्श बंगर जे घर में लॻा। हिन SSP खैरपुर खान तहफ़ुज़ जी घुर कंदे थियल नुक़सान जे अज़ाले जो मुतालबो कयो आहे। डॉक्टर गुलाम रसूल सोडर सां हक़ TV न्यूज़ 5 जे ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी सां थैलेसीमिया मरीज़ जे बारे में गुफ़्तगू। हिन चयो त थैलेसीमिया मोज़ी मर्ज़ जो माहिर ऐं तजुर्बेकार डॉक्टर तारिक अहमद मसूद पेशावर में आहे, जंहिंजी दवाउनि सां तमामु मरीज़नि खे वॾो फ़ाइदो मिले थो। थैलेसीमिया में मुब्तला डॉक्टर गुलाम रसूल सोडर जो मौसूम पुटु, जंहिंखे हर 20 ॾींहंनि रतु लॻंदो हो, डॉक्टर तारिक अहमद मसूद जे दवाउनि सां 3 महीननि ताईं रतु नाहे लॻो। डॉक्टर साहब जे हथ में अल्लाह शिफ़ा कामिला ॾिनी आहे। थैलेसीमिया जे मरीज़नि खे हर हफ़्ते ऐं 10 ॾींहं खां रतु जी मुकमल निजात ऐं ख़ात्मे जे लाइ डॉक्टर जे हथ में अल्लाह पाक शिफ़ा ॾिनी आहे। मौसूम थैलेसीमिया जे मरीज़ लाइ हिकु ज़रियो बणायो आहे। मुंहिंजे नंढड़े मौसूम मोहम्मद आतिफ़ सोडर खे हर 20 ॾींहंनि में लॻंदो हो ब्लड। माशाअल्लाह डॉक्टर साहब जे महिनत इलाज खां पोइ 3 महीननि खां मुकमल ब्लड नाहे लॻो ऐं तबियत भी बिल्कुलु बहितर आहे। अॼु बि माशाअल्लाह ब्लड HB 8.1 हुई। मां थैलेसीमिया मैथर जे मरीज़ जे वालिदैन मोहतरमनि खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त रोज़ ऐं हर हफ़्ते ॾींहं ब्लड न लॻारायो, थोरो ख़र्च करे पेशावर में डॉक्टर तारिक अहमद मसूद साहब खां इलाज शुरू करायो। इंशाअल्लाह ब्लड चाढ़ण मां तव्हांजी मौसूम गुलाब जड़नि बचड़नि जी जान आज़ादु थी वेंदी ऐं मौसूम बचड़ा तव्हांखे दुआऊं ॾींदा। खिप्रो रिपोर्ट गुल मोहम्मद शर। खिप्रो पाकिस्तान पीपल्स पार्टी खिप्रो पारां लेडीज़ वर्कर कन्वेंशन ऐं तंज़ीम साज़ी जी तक़रीब मुनक़द कई वई। तफ़सील मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी खिप्रो पारां छंछर ॾींहुं हिंगोर जो हाउस खिप्रो में लेडीज़ वर्कर कन्वेंशन ऐं तंज़ीम साज़ी जी तक़रीब कोटाई वई। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सांगड़ ज़िले जे अॻुवाणनि समेत सॼे सिंध मां लेडीज़ उहिदेदारनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िले सदर अली हसन हिंगोर जो जनरल सेक्रेटरी जहांगीर जोणी जो तालुके सदर अमानुल्लाह मरी, वाइस चेयरमैन खिप्रो शाहीन बानो, रुखसाना शर, रुबीना काइम खानी ऐं महरीन भुट्टो समेत समें लेडीज़ उहिदेदारनि ऐं कारकुननि शिरकत कई। खिप्रो प्रेस क्लब। सकरन रिपोर्ट गाज़ी अली रज़ा सनाई। सकरन प्रेस क्लब में मुख़्तलिफ़ खातनि जे 4 सरकारी ऑफिसरनि मोहम्मद हनीफ़ नुनारी, मोहम्मद सलेमान डाहिरी, यार मोहम्मद मिला ऐं ग़ुलाम हुसैन मक्सी, जिन जी रिटायरमेंट ते खेनि इंजीनियर मोहम्मद इलियास कीरियो, नूर मोहम्मद कीरियो, आफ़ाक़ अहमद सुमरो ऐं गुल मोहम्मद कीरियो पारां आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें खेनि सरकारी ज़िम्मेवारी बहितर नमूने निभाइण ते खेनि मनता ॾिनी वई, जेका संदन 79 बेंच जी क्लास फेलूज़ पारां ॾिनी वई, जिन में निसार अहमद ख़ासकेली, मोहम्मद मुराद उनड़, नथरमल, डॉक्टर हिदायत कीरियो ऐं इलाही बख़्श मक्सी शामिल हुआ। उन मौक़े ते सकरन प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई ॻाल्हाईंदे चयो त नफ़सियाती तौरु रिटायर्ड लफ़्ज़ इंसाननि खे मायूस करे थो, पर सोचण जी ॻाल्हि आहे त सरकारी मुलाज़िम सिर्फ़ु हिकु ज़िम्मेवारीअ तां रिटायर थिए थो, जॾहिं त समाज में संदसि खोड़ सारा पासा ॿिया बि आहिनि। हिन चयो त रिटायर्ड मुलाज़िम वधीक काराए थो थी सघे थो, छाकाणि जो हिकु पासे संदसि फ़राग़त, ॿिए पासे संदसि तजुर्बो, ॿिए जेकॾहिं दुरुस्त इस्तेमालु कजनि त मुआशिरे खे नफ़ो ॾेई सघिजे थो।
उन मौक़े ते रिटायर्ड ऑफिसर मोहम्मद हनीफ़ नूनारी, मोहम्मद सलेमान डायरी ऐं यार मोहम्मद मल्ला अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे पंहिंजी 79 बैंड जे दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदे चयो त इंशाअल्लाह कोशिशि हूंदी त अहिड़ा मोहबतनि जा मेला क़ाइमु रहनि। असीं हाणे अॻे खां वधीक संगत सां निभाउ कंदासीं। उन खां अॻु सकरन प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर रज़ा मोहम्मद सियाल आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो, जॾहिं त रिटायर्ड ऑफिसरनि खे अजरकनि ऐं हारनि जा तोहफ़ा पेश कया विया। आजियाणे में मसूद अहमद उमरानी, राजकुमार उर्द, गुलाम हैदर सोलंकी, सज्जाद अली मक्सी, मोहम्मद रमज़ान मक्सी, गुलाम नबी मलाई, वकार नूर कीरियो पिणु शरीक हुआ। सकरन कुरान पाक के हिफ्ज़ कंदड़ ॿिनि शागिर्दनि इलाही बख्श, वल्द ख़ान मोहम्मद जलबानी, इकरार हुसैन वल्द ख़ालिद हुसैन खोखर जी दस्तारबंदीअ जी रस्म जामिया मस्जिद रिसर्च कॉलोनी में इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मज़हबी रिवायतनि मूजिबि थी गुज़री। उन मौक़े ते अल्लामा नादिर अली अत्तारी, हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर सिकंदरी, शौकत हुसैन नूनारी पंहिंजे अलॻि अलॻि बयान में क़ुरान पाक जी अज़मतुनि ते ॻाल्हाईंदे चयो त क़ुरान पाक जी तालीम हासिल करणु हर मुसलमान ते फ़र्ज़ आहे, पर ख़ुशि नसीब आहिनि उहे माइट जिन जो औलाद क़ुरान शरीफ़ हाफ़िज़ आहे। हिननि चयो त क़ुरान दुनिया जो वाहिद किताब आहे जेको हिदायत लाइ आहे। असांखे उन जी रसियल राह ते हली दुनिया ऐं आख़िरत संवारणु घुरिजे। उन मौक़े ते ज़वार मुहर्रम अली जलबानी, ज़फ़र अली खोखर, गुलाम मुर्ज़ा जलबानी, उस्ताद अमानुल्लाह जलबानी, सलीम मक्सी, मीर जलबानी, राजा सूमरो, अशरफ अली जलबानी, दिलदार जलबानी, जुड़ियल छजड़ो, अयाज़ सूमरो, शाहनवाज़ खोखर, बाबर अली जलबानी, अली रज़ा जलबानी ऐं ॿियूं शख़्सियतूं पिणु शरीक हुयूं, जिन क़ुरान हिफ़्ज़ कंदड़ शागिर्दनि खे नोटनि ऐं गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई सिंध एजुकेशनल वेलफेयर एसोसिएशन पारां ॿियो सालियानो इंडस फेस्टिवल सकरन जे चैल्ड्रिन पार्क में मुनक़द कयो वियो, जंहिंमें यूथ कॉन्फ्रेंस, तालीमी कॉन्फ्रेंस, अदबी कॉन्फ्रेंस, सुघड़ कॉन्फ्रेंस, ज़रिए कॉन्फ्रेंस ऐं थैलेसीमिया जे ॿारनि लाइ ब्लड डोनेशन कैंप जो एहतमाम कयो वियो। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ शोबनि में कारकर्दगी ॾेखारींदड़ शख़्सियतनि खे मनता एवार्ड ॾिना विया। फेस्टिवल में सेवा सकरन जे सदर सैयद कुर्बान अली शाह तंज़ीम जी कारकर्दगी ॿुधाई, जॾहिं त सेवा जे चेयरमैन सैयद महबूब अली शाह आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो। उन मौक़े ते अॻूणे MPA गुलाम कादिर चांडियो, शेर मोहम्मद महर, डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल, सैयद उज़ैर अख्तर शाह, सैयद अली हैदर शाह, नूर अहमद लाखो, मैडम आमना मेमण, माशूक धारेजो ऐं सैयद अब्बास शाह अलॻि ॻाल्हाईंदे चयो त सेवा सिंध जा हीरा सैयद महबूब शाह ऐं सैयद कुर्बान शाह खेरो लहण, जेके हिक पासे तालीम ते कमु करे रहिया आहिनि त ॿिए पासे समाज ऐं हकारी किरदारु अदा कंदड़नि में एहतिसाब पैदा करण लाइ खेनि मनता एवार्ड ॾियणु बहितरीनु रिवायत शुरू कई आहे। हिननि चयो त जेकॾहिं सेवा सिंध जे पैगाम खे असां सभु सम्झी सघूं था त बहितरु मुआशिरो जोड़े सघूं, असां संदनि ख़िदमतनि खे खेनि सलाम पेश करियूं था। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि पारां क़ौमी नग़मा तराना पेश कया विया। फेस्टिवल में नूर अहमद जमाली, ज़फ़र अली खोखर, काज़ी जावेद सनाई, गुलाम नबी चन्ना समेत कई शख़्सियतूं शरीक हुयूं। प्रोग्राम दौरान अलॻि अलॻि सेशननि में मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे मनता एवार्ड पिणु ॾिना विया, जॾहिं त केतिरनि नौजवाननि थलसीमिया जे ॿारनि लाइ रत जो अतियो पिणु ॾिनो, जॾहिं त सुगड़नि पारां दूर बेत गुज़ारतनि जे सिलसिले प्रोग्राम खे ख़ूबसूरत बनायो। आख़िरी नशस्त जे में सूफ़ियानी राग रंग जी महफ़िल जो एहतमाम कयो वियो। बबरलो रिपोर्टर सगीर शेख। बबरलो पुलिस अहम कार्रवाई करे क्लाशनकोफ जूं गोलियूं ऐं मैगज़ीन हथ करे वरितियूं। गोलियुनि जी तादाद लॻभॻि 3600 ॿुधाई पई वञे। गोलियूं स्मगलिंग कंदड़ हिकु जवाबदार फज़ल भारो खे गिरफ़्तार करे संदसि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। मीरपुर ख़ासि JUI फैज़ो अल्लामा राशिद महमूद सूमरो जलसे खे ख़िताब करे रहियो आहे। मीरपुर ख़ासि असांजो अमन काफ़िलो सिंध जे अमन लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो आहे। अल्लामा राशिद महमूद सूमरो मीरपुर ख़ासि जे शहरनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजो शानदार इस्तक़बाल कयो। अल्लामा राशिद महमूद सूमरो मीरपुर ख़ासि सिंध जो अवाम 15 सालनि खां बुनियादी हक़नि खां महरूम आहे। अल्लामा रशीद सूमरो मीरपुर ख़ासि स्ट्रेट क्राइम, अगवा, भुंग समेत लाक़ानूनियत उरूज ते आहे। रशीद सूमरो मीरपुर ख़ासि मां अवाम खे दावत ॾियां थो त असां सां गॾु अमन जो झंडो खणी। रशीद सूमरो मीरपुर ख़ासि JUI ग़ज़ा में इसराइली बमबारी जी सख़्त मज़म्मत कंदे फ़लस्तीनियुनि सां गॾु बीठल आहे। रशीद सूमरो मीरपुर ख़ासि सिंध में सियासी धाड़ेलनि सां स्ट्रेट क्राइम उरूज ते पहुची वियो आहे। रशीद सूमरो मीरपुर ख़ासि इत्तेहादियुनि सां गॾिजी सिंध में ईंदड़ हुकूमत ठाहींदासीं। रशीद सूमरो ऐवान साफ़त सूमार समेजो। सकरन डिप्टी कमिश्नर दादू फ़याज़ हुसैन राहू जो जिन जे सहकार सां म्यूनिसिपल कमेटी दादू में थलसीमिया केयर सेंटर नवाब शाह जे ॿारनि लाइ हिकु रोज़ा ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु कई वई, जिते सभई माण्हुनि रत अतियो कयो। उन खां अॻु डिप्टी कमिश्नर कैंप जो इफ़्तिताह कयो। साणसि गॾु CMO दादू अयाज़ हुसैन पंवर, जनरल मैनेजर दादू शुगर मिल अब्दुल अज़ीज़ कलेरी, डिप्टी डायरेक्टर वाटर मैनेजमेंट इंजीनियर अयाज़ अली जतोई, गुलाम नबी भंड, अल मारूफ अछड़ो कबूतर समेत कई शख़्सियतूं पिणु हुयूं। उन मौक़े ते थलसीमिया केयर सेंटर नवाब शाह जे मैनेजर मुजीब रहमान ख़ासि कली ख़ैन ॿुधायो त असां वटि 2500 खां वधीक थलसीमिया जा ॿार रजिस्टर्ड आहिनि, जिन खे मुफ़्त रत लॻायो वञे थो, जॾहिं त खेनि दवाऊं पिणु मुफ़्त ॾिनियूं वेंदियूं आहिनि। जंहिं ते डिप्टी कमिश्नर फ़याज़ हुसैन राहू जो ॻाल्हाईंदे चयो त
खैरू लहणी थलसीमिया केयर सेंटर जी टीम जिन गुलनि जड़नि ॿारनि जी ख़िदमत करे इंसानियत जो घाट ऊंचो कयो आहे। असांजो सहकार अॼु खां सवाबी अमा सां रहंदो। उन मौक़े ते हुनरत अतियो कंदड़ नौजवाननि में मनता सर्टिफिकेट पिणु विराया। संजोरो रिपोर्टर हैदर बख्श चांग संजोरो कुछ ॾींहं अॻु में भट्टी बिरादरी ऐं चांग बिरादरी में थोरी ॻाल्हि तां छेड़ो थियो। उन में ॿिन्हिनि धुरियुनि जा हमरा ज़ख़्मी थिया। उन्हनि जो फ़ैसिलो अॼु मुस्लिम लीग फंक्शनल जे अॻवाननि फ़ैसिलो कयो, जंहिंमें डॉक्टर फ़कीर मोहम्मद हाशिम ख़ासकेली, फ़कीर साईं बख्श वसण, फ़कीर हुसैन बख्श चांग, फ़कीर मोहम्मद सादिक अबड़ो ऐं तरह जे मौज़ूज़ीन कयो। उन दौरान ख़लीफ़ो न्याज़ पट्टी 8 मेल वारो खां चांग तॾो बख़्शराईंदा। उन दौरान चांग बिरादरी तॾे जो मान रखंदे ओताक जे मालिक फ़कीर हुसैन बख्श चांग अॻवाननि खे अजरक जा तोहफ़ा पिणु पेश किया। बाद में दुआ ख़ैर घुरी धुरियुनि खे खीर खंड कयो वियो। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर। मटियारी वेझो ॻोठ गाज़ी ख़ान विघियो में बाहि लॻण सबबि 5 घर सड़ी रख थी विया। ॻोठाणनि मूजिबि अचानक बाहि लॻी वई आहे, जंहिं सबबि 5 कखा घर सड़ी विया आहिनि। घर विघिया बिरादरी जे माण्हुनि जा आहिनि। बाहि विसण लाइ मटियारी मां फायर ब्रिगेड गाॾी पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। घरनि में पियल समूरो सामान, अनाज, चौपायो माल, हंध बिस्तरा ऐं ॿियो सामान बि सड़ी रख थी वियो। लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। मुतासिर खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल जिन मुतासिरनि जा घर सड़ी रख थिया आहिनि, उन्हनि में जोगी विघियो, शरीफ शेर ख़ान, नूर अमन गुल विघियो जा घर शामिल आहिनि। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। गुज़िर 4 सालनि खां नाहक जे इल्ज़ाम हेठि सखर जेल में झलियल हमरा कूड़ ऐं सच। सखर सेशन कोर्ट में 4 सालनि खां हलंदड़ केस जी ॿुधणी, जंहिंमें सच जी फतह थी। अॼु ॿिनि धुरियुनि में फ़ैसिलो। महफ़ूज़ तेब शाह ऐं अयाज़ शाह बाइज़त बरी ख़ानदान में ख़ुशीअ जी लहर। सच जी फतह कूड़ आहे। देर सही। शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। एक्साइज़ पुलिस शिकारपुर जी बहितरीन कार्रवाई ऐं खुफ़िया इतलाती कार्रवाई जे कम बाद तरफ़ खां ईंदड़ लोडर रिक्शा मां 82 किलो चर्स बरामद। जवाबदार बहार अली गिरफ़्तार। केस दाख़िल। ठुल रिपोर्ट फेज़ सुमरो। पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जी मरकज़ी सीनियर नायब सदर मोहतरम मरियम नवाज़ शरीफ साहिबा जी सालगिरह जी तक़रीब पाकिस्तान मुस्लिम लीग नून ज़िले जे कम जे सदर अब्दुल अज़ीज़ सुमरो पारां सुमरो हाउस ठुल में मुनक़द कई वई, जंहिंमें अॻवाननि ऐं केतिरनि ई कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते क़ाइद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ ऐं मोहतरमा मरियम नवाज़ जूं तस्वीरूं ऐं पैना फ्लेक्स लॻाए सालगिरह जो 5 पाउंडनि जो केक काटे हिक ॿिए खे खाराए ख़ुशीअ जो इज़हार करे मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते ज़िले सदर अब्दुल अज़ीज़ सुमरो जे सीन मुमताज़ अली नूनारी, अब्दुल बासित घयूं, गाज़ी बुलैदी, मोहम्मद नवाज़ सुमरो, नेमतुल्लाह घयूं, नज़ीर अमन, डॉक्टर सुराब लाशरी ऐं ॿियनि अॻवाननि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त क़ाइद मोहम्मद नवाज़ शरीफ जे ग़ैर मौजूदगी में मोहतरमा मरियम नवाज़ शरीफ हिकु औरत थी करे मुश्किल खां मुश्किल वक़्त खे बीहारे बहादुरीअ सां मुंहुं ॾेई पार्टी खे मज़बूत ऐं मुंज़िम बणायो आहे, जंहिंजो मिसाल तारीख़ जे पननि में लिखियो वेंदो। हिननि चयो त मोहतरमा जे कोशिश ऐं कावशुनि सां क़ाइदे मियां मोहम्मद नवाज़ शरीफ साहब जो 21 अक्टूबर ते लाहौर में तारीख़ी कामयाब इस्तक़बाल कयो वियो, जेको पूरी दुनिया ॾिठो। हिननि मोहतरमा जे जिदोजहद ऐं बहादुरी खे सलाम पेश कयो। आख़िर में क़ाइद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ ऐं फैमिली लाइ सेहत, तंदुरुस्ती ऐं कामयाबी व कामरानी लाइ दुआ घुरी वई। मटियारी रिपोर्ट ग़ुलाम फारूक शाह। मटियारी दरगाह सखी हाशिम शाह जे मुक़ाम में क़ब्रुनि जी बेहरमती थियण लॻी। केतिरियूं ई क़ब्रूं ख़राब थी वयूं। पाड़े वारनि जो चवणु आहे त बाअसर नाले हाजी सूमरो आचड़ सूमरो जूं मेहियूं अचनि थियूं, जंहिंजे करे असांजे मुक़ाम जूं क़ब्रूं मसमार थी रहियूं आहिनि। काफ़ी दफ़ा चवण जे बावजूद बि बाअसर को ध्यानु नथा ॾियनि, बल्कि विढ़ण लाइ तयारु आहिनि। असां अॻूणे MPA साईं अमीर अली शाह हाशमी खां मुतालबो था कयूं त क़ब्रिस्तान मां मेहुनि जो गुज़रणु बंदि करायो वञे ऐं क़ब्रुनि जी बेहरमती थियण खां बचायो वञे। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी। सांगड़ शहदादपुर वेझो अज़ीम बुज़ुर्ग हज़रत सैयद झंडो लो बादशाह जी सालियानी 3 रोज़ा उर्स मुबारक ते तक़रीबन जो इफ्तिताह गादी नशीन सैयद अली अकबर शाह साहब दरगाह ते चादर चाढ़े ज़िक्र जी दुआ सां कयो, जंहिं बाद गादी नशीन जी क़ियादत में मेहंदी जी रस्म अदा कई वई ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई रह जी रागी फ़क़ीरनि पारां दरगाह जे अंगण में वायूं पेश कई वयूं, जंहिंमें गादी नशीन शिरकत कई। ज़ियारत कराए राति देर सां सालाना बाह जे मच जी रस्म पिणु अदा कई वई। बाह जे मच में ज़िक्र महफ़िल जी ख़ुसूसी दुआ ऐं ज़ाइरीन परे परे खां वॾे तादाद में अची शिरकत कई। सैयद असगर अली शाह, सैयद सफ़ीर हुसैन शाह, सैयद गुलाम हैदर शाह, सैयद जान मोहम्मद शाह, सैयद रियाज़ हुसैन शाह, इमदाद शाह, सैयद सादिक शाह, ख़लीफ़ो शाह, नवाज़ गाहू ऐं ॿियनि पिणु ख़ुसूसी तौरु शिरकत कई। उन मौक़े ते गादी नशीन सैयद अली अकबर शाह ख़िताब कंदे चयो त हीअ दुनिया आर्ज़ी आहे, हिते कूड़ ठगी ऐं मुनाफ़िक़त खां जेतिरो थी सघे पाण खे बचायो। ॾुखी इंसानियत जी ख़िदमत करण में अॻभरा रहो। नमाज़ पढ़ो, पारे सिरनि जो ख़्यालु रखो, कंहिंजा हक़ न खाओ, यकीनन आख़िरत में कामयाबी माणींदा।
रिपोर्ट रियाज अली मीरानी शिकारपुर तहफ़्फ़ुज़ सिंध ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान मोहतरम जनाब डॉक्टर परवेज़ अहमद सुमरो साहब जिन सां मुलाक़ात कई जंहिंमें असांजे तहफ़्फ़ुज़ सिंध ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जे महबूब क़ाइद सिंध बानी व मरकज़ चेयरमैन जनाब ग़ुलाम यासीन साहब जिन तमामु बहितरीन अंदाज़ में गुफ्तगू कई ऐं सभिनीनि दोस्तनि डॉक्टर परवेज़ अहमद साहब खे गुलनि जा हार पाराया ऐं उन्हनि खे पूरी टीम DHO थियण ते मुबारकूं ॾिनियूं ऐं डॉक्टर साहब चयो त जेसीं ताईं जान में जान आहे ग़रीब मिसकिननि जे गॾिजी ख़िदमत कंदासीं ऐं डॉक्टर साहब जिन जे तरफ़ां तमामु बहितरीन रिस्पॉन्स मिलियो ऐं तहफ़्फ़ुज़ सिंध ऑर्गेनाइजेशन जे अॻुवाणनि मेडिकल कैंप जे लाइ बि ॻाल्हि ॿोल कई। डॉक्टर साहब चयो त मेडिकल कैंप ज़रूरी लॻाईंदासीं जंहिं बाद अॻुवाणनि डॉक्टर साहब जिन जो शुक्रियो अदा कयो। ऑडिट चेयरमैन मोहम्मद इदरीस पयार, सिटी चेयरमैन फ़ियाज़ अहमद खोसो, वाइस चेयरमैन रिज़वान अहमद मेमन, प्रेस तर्जमान निज़ामुद्दीन जोगी। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सिंध हाई कोर्ट चीफ कंजरवेटर फॉरेस्ट सखर हैदराबाद DFO जे हुकुम ते मटियारी रेंज फॉरेस्ट ऑफिसर हाला ॿियो अमलो साण करे मटियारी ज़िले में ॿेले खाते जे सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा हटण लाइ मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जे अॻुवाणी DSP मटियारी, DSP खैबरानी, SHO मटियारी, SHO खैबरानी, SHO सेखाड़, SHO अडेरोलाल, SHO अडेरोलाल स्टेशन, SHO भिड़शा, SHO हाला, SHO जाखरी ऐं SHO न्यू सईदाबाद सां पुलिस साण करे मटियारी ज़िले जे खैबरानी रेस मुरीद बेलो खंडो सालारो खाणो जे हदनि में पुलिस जूं मोबाइलियूं साण करे कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो ऐं लाउड स्पीकरनि ते ऐलान कयो वियो त जंहिं वटि बि सरकारी ज़मीन आहे उहो सरकारी ज़मीन ख़ाली करे वञे। ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं संदन फसल भेलाए उते कब्ज़े ते वेठल किराए जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे फॉरेस्ट एक्ट के तहत सरकार जे सरपरस्ती में केस दाख़िल कया वेंदा। नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद अॻूणो MNA जमात इस्लामी सिंध जो सदर मोहम्मद हुसैन मेहनती फरीदाबाद पहुतो कारकुननि गुलनि जी वर्खा सां शानदार आजिया कई। महाबोर बाद गरीब मिसकिन माण्हुनि खे 300 पका घर ठाहे ॾियण बाद मालिकनि जे हवाले कया विया। मुख़्तलिफ़ ॻोठनि सैल्ट्रा, माडो, वॾी बीतल ऐं मीरपुर, छंडण, सैयदपुर ॻोठनि में पका घर मालिकनि हवाले कया। इसराइल मज़लूम गरीब मिसकिन माण्हुनि फ़लस्तीन अवाम ते ज़ुल्म जा पहाड़ किराया विया आहिनि। इसराइल जे फ़लस्तीन ते बमबारी जो गरियल क़ौमूं नोटिस वठनि। असां अवाम जी ख़िदमत करणु चाहियूं था। सिंध में हुकूमत रोड, रस्ता, ॿियूं सहूलियतूं ॾियण में नाकाम वई आहे। असां महाबोर में राशन टेंट बस्तियूं क़ाइमु कयूं। अवाम जी ताक़त सां इक़्तिदार में ईंदासीं। मोहम्मद हुसैन मेहनती। तफ़सील मौजूदु। जमात इस्लामी जे सूबाई सिंध जो सदर अॻूणो MNA मोहम्मद हुसैन मेहनती, सूबे सिंध जो जनरल सेक्रेटरी काशिफ सईद, ज़िले सदर अब्दुर्रहमान मंगरियो, राशिद मनान, अली मोहम्मद बोड़ो, मोहम्मद सादिक पंवर, ज़िले दादू जो नायब अमीर इम्तियाज़ हुसैन चांडियो, असदुल्ला चांडियो, ग़ुलाम मुर्ज़ा पाई, अली हैदर खोसो, फ़हद अली ब्रोई ऐं ॿिया फरीदाबाद पहुता त कारकुननि गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। ॻोठ सैलरा में डॉक्टर ग़ुलाम शबीर सैलरो जी रिहाइशगाह ते पहुतो, चांहि पाड़ी जी ॾिनल दावत में शिरकत कई। उन खां पोइ माडो शहर पहुतो जिते समाज सुधारक ऐं डॉक्टर ख़लीफ़ो अब्दुल हमीद चांडियो, डॉक्टर इजाज़ चांडियो जी रिहाइशगाह ते पहुता जिते शानदार इस्तक़बाल कयो वियो। ॾिनल दावत में पिणु शिरकत कई। जॾहिं छंडण मोरी ते साफ़ी अली हसन चांडियो वटि पहुता गुलनि जी वर्खा सां आजिया कई। कारकुननि ऐं मेड़ खे पिणु ख़िताब कयो। जॾहिं त ॻोठ सैयदपुर में चांडिया बिरादरी जी मौजूदु ॾाढो ज़ुबैर अमन चांडियो, हाजी ख़ान चांडियो, अल्ताफ़ चांडियो, कादिर चांडियो जी दावत ते पहुता। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो सगा ठुल शाख पारां ऐं क्रोस फ्री जनरल मेडिकल कैंप ॻोठ छुटो खान डोल में अब्दुल मजीद डोल, अब्दुल मनान डोल ऐं हाजी नेमतुल्ला डोल जे ताउन सां लॻाई वई, जंहिंमें ख़ासि ताउन MS डॉक्टर इरशाद अहमद सरकी ऐं शफ़क़त हुसैन गोलो कयो। कैंप में स्पेशलिस्ट हेपाटालजिस्ट डॉक्टर नजीबुल्ला नूनारी, डॉक्टर इनायतुल्ला कलोड़ो ऐं डॉक्टर प्रीतम दास पाहू जा मरीज़नि जी मुफ़्त चकास करे मयारी दवाऊं पिणु ॾिनियूं। जॾहिं त कैंप में 285 माण्हुनि जी HBS ऐं HCV जी मुफ़्त स्क्रीन टेस्ट कई वई, जंहिंमें 3 माण्हुनि में HBS पॉज़िटिव ऐं 34 माण्हुनि में HCV पॉज़िटिव जो रिज़ल्ट आई, जॾहिं त HBS पॉज़िटिव वारनि मरीज़नि खे PCR टेस्ट लाइ तालका अस्पताल ॾांहुं रेफर कयो वियो। कैंप में आयल 270 माण्हुनि खे कामण खां बचाव जूं वैक्सीन लॻायूं वयूं। मेडिकल कैंप में मरीज़नि जी OPD 456 रही, जंहिंमें औरतुनि, ॿारनि ऐं पोड़नि जो अंग वधीक हुयो। कैंप में टेक्नीशियन्स शफ़ी अहमद चनो, ज़ाहिद हुसैन दायो ऐं दुर मोहम्मद गोलो मरीज़नि जूं टेस्टूं करे ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। जॾहिं त सगा जे सदर अब्दुल्ला नूनारी, CEC मेंबर मोहम्मद मूसा गोलो, जनरल सेक्रेटरी शहाबुद्दीन सरकी, BMC मेंबर मोहम्मद नवाज़ सरकी, मेहराब अली सूमरो ऐं सगा जे ॿियनि साथियुनि ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। मेहर रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो। मेहर भरिसां CIF मेहर पुलिस जूं ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॼणो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, हथियार हथ करण जी दावा
साथी जवाबदार फरार। मेहर जे बी सेक्शन थाणे जी हद इंडस हाईवे दिलावर मोरी वटि CIA इंचार्ज तारिक अब्बास सोलंगी ऐं मेहर बी सेक्शन SC शो अनवर लगारी जी अॻवाणी में मेहर पुलिस जो हथियार बंदनि सां मुक़ाबिलो थी पियो। पुलिस मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे खेसि पिस्टल ऐं गोलियूं हथ करे वरितियूं आहिनि, जॾहिं त साथी जवाबदार फरार थी विया आहिनि। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल ॾोहारियुनि जी सुञाणप ज़िला कश्मीर जे रिवासी अब्दुल कुद्दूस लाशारी तौर थी आहे। CIA इंचार्ज तारिक अब्बास सोलंगी मूजिबि मेहर इंडस हाईवे ते ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। पुलिस मुक़ाबले बैदि हिकु बदनाम ॾोहारी खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं साथी ॾोहारी फरार थी विया आहिनि, जिन जी गिरफ़्तारी लाइ कोशिश जारी आहे, जॾहिं त इब्तिदाई जांच मूजिबि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल जवाबदार कश्मीर खैरपुर सखर जामशुरू ऐं दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 10 खां वधीक केसनि में घुर्बल हुयो। वधीक संदन ॾोहारी रिकॉर्ड जांच करे रहिया आहियूं। ज़ख़्मी जवाबदार खे इलाज लाइ तालका अस्पताल मेहर मुंतक़िल कयो वियो आहे।